गवर्नर, डिप्टी स्पीकर, सेनेट चेयरमैन बलूचिस्तान सिंध के वडन वज़ीरनि के नालन ते गौर विचार कयो वेंदो। पंजाब के गवर्नर लाइ कमर समान कायरा, महमूद अहमद ऐं नदीम अफजल चंद के नालन ते विचारियो वेंदो। इजलास बाबत ख़बरवार सां शेयर कई पिया। अगुणे सदरासी पुलिस सरदारी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पीपल्स पार्टी जो अहम इजलास अॼु तलब करे वरितो आहे। इजलास में पंजाब में गवर्नर, डिप्टी स्पीकर, सेनेट चेयरमैन बलूचिस्तान ऐं सिंध के वडन वज़ीरनि के नालन ते गौर विचार कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त पंजाब के गवर्नर लाइ कमर समान कायरा, महमूद अहमद ऐं नदीम अफजल चंद के नालन ते विचारियो वेंदो। ख़बरवार सां शेयर कई पिया। अगुणे सदरासी पुलिस सरदारी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पीपल्स पार्टी जो अहम इजलास तलब करे वरितो आहे। इजलास में पंजाब में गवर्नर, डिप्टी स्पीकर, सेनेट चेयरमैन बलूचिस्तान ऐं सिंध के वडन वज़ीरनि के नालन ते गौर विचार कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त पंजाब के गवर्नर लाइ कमर समान कायरा, महमूद अहमद ऐं नदीम अफजल चंद के नालन ते विचारियो वेंदो। आगाह कई पिया वांखे अगुणे सदरासी पुलिस सरदारी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पीपल्स पार्टी जो अहम इजलास तलब करे वरितो आहे। इजलास में पंजाब में गवर्नर, डिप्टी स्पीकर, सेनेट चेयरमैन बलूचिस्तान ऐं सिंध के वडन वज़ीरनि के नालन ते गौर विचार कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त पंजाब के गवर्नर लाइ कमर समान कायरा, महमूद अहमद ऐं नदीम अफजल चंद के नाले ते विचारियो वेंदो। ख़बरवार सां शेयर कई पिया। अगुणे सदरासी पुलिस सरदारी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पीपल्स पार्टी जो अहम इजलास अॼु तलब करे वरितो आहे। इजलास में पंजाब में गवर्नर, डिप्टी स्पीकर, सेनेट चेयरमैन बलूचिस्तान ऐं सिंध के वडन वज़ीरनि के नालन ते गौर विचार कयो वेंदो। तफ़सील मालूमात ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण खां। जी नज़ीर, आगाह कजो। जी बिल्कुल। अगुणे सदर आसिफ अली ज़रदारी चेयरमैन के बिलावल भुट्टो ज़रदारी तरफा अॼु पीपल्स पार्टी जो अहम इजलास तलब किया वियो आहे। इजलास में ख़ासि तौर ते जेकी गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सदर ममलकत आसिफ अली ज़रदारी जो नालनि जे ऐलान खां पोइ बाज़ाब्ता तौर ते सियासी पार्टियुनि तरफ़ां सूबनि में भी जेकी आहे सो हुकूमत साज़ी जे हवाले सां जेके मशावरत जो सिलसिलो आहे उहो अॼु बि हलंदड़ आहे ऐं इन सिलसिले में अॼु पीपल्स पार्टी जो बि अहम इजलास तलब कयो वियो आहे, जंहिंजी सदारत अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी इजलास जी सदारत कंदा। इजलास में ख़ासि तौर ते सिंध ऐं बलूचिस्तान में वॾा वज़ीर नामज़द करण जे हवाले सां जेके नाला आहिनि उन्हनि ते गौर विचार कयो वेंदो। उन सां गॾोगॾु क़ौमी असेंबली में डिप्टी स्पीकर ऐं सेनेट में सेनेट चेयरमैन जे हवाले सां जेके नाला आहिनि, मुख़्तलिफ़ नाला जेके आॾो आया आहिनि उन्हनि ते बि गौर विचार कयो वेंदो। ऐं ख़ासि तौर ते अॼोके इजलास में जेकी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पंजाब में गवर्नरशिप ॾिनी वई आहे उन गवर्नरशिप जे हवाले सां जेके नाला जिन नालनि ते गौर विचार कयो वेंदो, ख़ासि तौर ते उन्हनि में जेके नाला आॾो अची रहिया आहिनि पंजाब सां ॾखण पंजाब सां तालुक़ु रखंदड़ मखदूम अहमद ऐं उन सां गॾोगॾु पीपल्स पार्टी पंजाब जो अॻूणो सदर नदीम अफजल चंद ऐं इन सां गॾोगॾु कमर ज़मान कायरा जे नालनि ते बि जेको आहे सो अॼु पंजाब में गवर्नर मुक़रर जे हवाले सां गौर विचार कयो वेंदो। छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह ॾखण पंजाब खे अहमियत ॾिनी आहे ऐं जेको आहे सो उते हमेशह जेको आहे सो जॾहिं बि पंजाब में गवर्नरशिप मिली आहे त ॾखण पंजाब जे सां तालुक़ु रखंदड़ जेको आहे सो सियासी शख़्सियत खे पीपल्स पार्टीअ गवर्नर मुक़ररु कयो आहे ऐं इन ॻाल्हि जो इम्कान ॾेखारे पियो वञे त उन में गवर्नर जे हवाले सां जेको नालो मखदूम अहमद महमूद जो नालो जेको आॾो अची रहियो आहे उन ते जेको आहे सो हतमी मशावरत कई वेंदी ऐं छो जो मुस्लिम लीग नून बि उन नाले ते जेको आहे सो राज़ी आहे ऐं उन्हनि जी बि इहा ई ख़्वाहिश आहे त पंजाब में गवर्नरशिप जेको आहे सो ॾखण पंजाब सां तालुक़ु रखंदड़ ऐं सियासतदान खे ॾिनी वञे ऐं इन सिलसिले में अॼु अहम इजलास अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां तलब कयो आहे। उन इजलास में ख़ासि तौर ते जेको आहे सो डिप्टी स्पीकर क़ौमी असेंबली, सेनेट चेयरमैन सिंध ऐं पंजाब में वॾा वज़ीर नामज़द करणु ऐं उन सां गॾोगॾु पंजाब में गवर्नरशिप जे हवाले सां जेके नालो आॾो अची रहिया आहिनि उन्हनि ते गौर विचार करे हतमी जेको आहे सो राय थी वेंदी। महिरबानी नज़ीर, आगाह करण लाइ।